असां दोस्तों चालक शो खेरा मतलब पे जी त मां आहियां मुजाहिद सुबरो ऐं मुंहिंजो ॾिसी रहिया तव्हां यूट्यूब चैनल मुजाहिद सुबरो। सबका पहिरां ई हिकु नंढी रिक्वेस्ट आहे त जेके मुंहिंजे दोस्त चैनल ते नवां अची रहिया आहिनि त उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट शेयर लाज़मी कंदा। त अॼु हिकु तव्हांखे जो मेन ॻाल्हि ॿुधाए रहियो आहियां त अॼु हीअ आहे लुसण गाह। हिन सां गॾो गॾु हिन में चटियो वेंदो आहे सिरां जंहिंखे पाण साग चवंदा आहियूं सिंधी ॿोली में। त उहो जेको आहे सो हिन सां गॾु आहे। सो दोस्तों फाइनली दोस्त ही आहे जेको साग जो बूटो। ठीक दोस्त हाँ ही आहे माना साग। हिनखे जेको आहे सो अध खां कटे जेको आहे सो घर में जेको आहे सो पचायो वेंदो आहे। जेको आहे साग जी जेका भाॼी तमामु बहितरीनु थींदी आहे। हीअ बि जेको आहे सिंध वड़ी जेकी हिकु सूंह आहे जेको आहे साई भाॼी। ऐं इन खां अलावा जेको आहे असांजी ज़मीन में जेको आहे कणिक बि हिन महिल काई वई आहे। अञा हीअ जेको आहे सो जेको आहे अञा कचो आहे। जेकॾहिं साग तव्हां कचे जेको आहे सो मरले में खाईंदव त तव्हांखे त तमामु बहितरीनु मज़ो ईंदो आहे। जॾहिं हीउ वॾो थींदो वेंदो तॾहिं हिन में एतिरो मज़ो न हूंदो, पर हीउ जंहिं महिल नंढिड़ो हूंदो आहे माना एतिरी जो जेको आहे सो एज जो हूंदो आहे त हिनखे खाइबो आहे। त हीउ तमामु बहितरीनु जेको आहे सो खाइण में लज़त ॾींदो आहे, तमामु मज़ो ॾींदो आहे। हिनखे खाइण सां हीउ जेको आहे साग जो बूटो आहे हीउ जेको पटियो आहे सो हीअ साग जी जेको आहे भाॼी आहे। हीअ तव्हांखे शहरनि में तव्हांखे मिलंदी तक़रीबन 50 रुपया किलो, पर असां अल्हम्दुलिल्लाह असां वटि जेको आहे बाराड़ी में अणखुट जेको आहे सो साग बीठो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हीअ कपाईंदा न आहियूं। असां जेको आहे सो हिनखे जेको आहे सो माल जे जेको आहे सो गाह में इस्तेमालु आणींदा आहियूं। ऐं जेको आहे हीअ जंहिं महिल नंढिड़ो हूंदो आहे असां पाण पटे खाईंदा जंहिं महिल वॾो थींदो आहे। जेकॾहिं हीअ माल जी मरल खां बि टपी थो वञे त इनखे असां जेको आहे ॿिज करण लाइ छॾे ॾींदा आहियूं। ऐं पोइ हीअ जेको आहे पंहिंजो ॿिज हलंदो आहे। ऐं ॿिज हलण खां पोइ जेको ॿिज हूंदो आहे जेको आहे असां उनखे पी करे असां हिन में जेको आहे सिरां जो जेको आहे तेल ठाहींदा आहियूं। सो हीअ हिन बूटो जेको आहे सो 3 मरल में गुज़रंदो आहे। जंहिं महिल हीअ पहिरें नंढो हूंदो आहे त हिनखे जेको आहे सो इंसानु खाईंदो आहे। ऐं जंहिं महिल थोरो वॾो थींदो आहे त हिनखे जेको आहे सो माल खाईंदो आहे। ऐं जॾहिं सफ़ा वॾो थींदो आहे त हीअ जेको आहे सो तेल जी सूरत में असांखे मिलंदो आहे। ऐं जेको आहे असीं जेको आहे केॾी रहमत विधी आहे, केॾी हिकमत विधी आहे। ऐं किथे बि जान में किथे बि सूरु हुजे, मथे में सूरु या किथे बि अगरि तव्हांजा वार ख़राबु आहिनि त तव्हां सिरां जो तेल हलो, तमामु बहितरीनु जेको आहे सो सिरां जो तेल आहे। ॿियो जेको मार्केट में तव्हांखे तेल मिलंदा आहिनि या कहिड़े बि क़िस्म जा तेल तव्हां उहे जेको आहे सो उन्हनि खे छॾे करे तव्हां सिरां जो तेल वठो पंहिंजो जेको आहे सो सिंधी तेल। ऐं जेको आहे सो हेॾे तेल सिरां जो तेल जेको आहे सो भाॼी में इस्तेमालु कयो वञे थो। त हीअ असां खाऊं था। जंहिंमें थोरो वॾो थींदो त हिनखे बाल खाए थो या वरी या थोरो वॾो थी ॿिज जले थो जेको आहे ॿिज जलण खां पोइ जेको आहे सो वरी तेल ठहे थो। तेल ठहण सां गॾो गॾु हिन में जेको आहे सो माल आहे वरी जेको आहे सो खड़ वञे थी ठही, उहा बि जेको आहे सो सिरां जे जेको आहे सो तेल वठंदी आहे। त ॾिसो न त हिन सिरां में माना अलासी जेको आहे जेको आहे 4-5 ॻाल्हियूं ख़ासि विधियूं आहिनि हिन ख़ाली सिरां में। हिन राई जे बूटे में सभ खां पहिरियों हिनखे इंसानु खाए थो। जेके थोरो वॾो थी त हिनखे इंसानु न वरी ॿारदो खाए। जेके थोरो वॾो थी वञे त हिनखे माल न जेको आहे असां सुकाइण लाइ छॾींदा आहियूं। सुकाइण खां छॾण खां पोइ जेको आहे हिनजो ॿिज कढियो वञे थो। उनखे जेको आहे पी करे असां तेल ठाहींदा आहियूं। ऐं उन तेल सां गॾो गॾु हिन में जेको आहे सो माल लाइ निकिरंदो आहे खड़। माना हीअ जेको आहे सो तमामु यूट्यूब चैनल ते नवां आहिनि त बराए महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल जी सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर लाज़मी कंदा। ऐं जीअं त हर अचण वारी मुंहिंजी जेको आहे नई वीडियो तव्हां वटि पुॼी हुजे। ऐं सुबुह जो जेको आहे ज़मीन ते अचण ते वॾो मज़ो सिंध वड़ी जी जेको आहे नंढी वॾी जेको आहे सूंहं तव्हांखे ॿुधाईंदुमि। अॼु मां तव्हांखे ॿुधायो आहे सिरां जे बारे में। सुभाणे वरी कंहिं जेको आहे ॿिए जे शइ तरफ़ हलंदा तव्हांखे उनजे बारे में ॿुधाईंदासीं। त हिन जो जेको आहे सो हिते बाराड़ी में नालो आहे राई। ऐं राई खे जेको आहे साग में सॼो वञे थो
जेको आहे सिरहा बि सॼो वञे थो। हिन जा टे नाला आहिनि त हिन में अलासीं हिकमतूं जेको आहे एॾियूं विधियूं आहिनि।